नाज़िम इप माथिले वेझो ट्रॉलर जी टक्कर में मोटरसाइकिल सवार फौत थी वियो आहे। तफ़सील वधीक मालूम हुई था कासिम कलवर का। कासिम, छा वधीक तफ़सील आहे? जी, मीरपुर माथिलो क़ौमी शाहराह ते ट्रॉलर जो मोटरसाइकिल के टक्कर लगो आहे, जंहिं सबबि वहाब टांवरी जेको आहे चीपाट जी मौके ते ई फौत थी वियो आहे। ट्रॉलर ड्राइवर ट्रॉलर छॾे फरार थी वियो आहे। मीरपुर माथिलो गरीबाबाद जो रहवासी वहाब टांवरी पंहिंजी भेण सां गॾु मोटरसाइकिल ते सवार थी करे ॾेरकी वञी रहियो हो त सूफ़ी रामतला लॻ रोड एक्सीडेंट में ट्रॉलर जे टक्कर में चपाटजी वियो। भेण जेकी आहे उहा मामूली ज़ख़्मी थी पई। फोती जो मड़ डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल आंदो वियो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर माथेलो में जेको रोड ठहियल आहे, पंजाब तरफ़ वींदड़ जेको रोड आहे नेशनल हाईवे, उहो हंधा हंधा टुटी वियो आहे, जंहिंजो मरमती कमु हलंदड़ आहे ऐं नाक़स मटीरियल इस्तेमालु थियण जे करे रोड में झड़ियूं पइजी वियूं आहिनि, खॾा पइजी विया आहिनि। उन हवाले सां मोटरसाइकिल जा जेके वाक़िया जेके एक्सीडेंट जा रोज़ जा मामूल बनियल आहिनि। जी कासिम, तफ़सील का आगाह करण जे लाइ अवां जी महिरबानी।